नाराज़ न थी हिक ॻाल्हि चवां नाराज़ न थी हिक ॻाल्हि चवां तूं मूंखे ॾाढी वणंदी आहे करे मस्त छॾींदी आ मूंखे जॾहिं नेण खणी तूं ॾिसंदी नाराज़ न थी हिक ॻाल्हि चवां तूं मूंखे ॾाढी वणंदी आहे साईं अचो तव्हां बि हेॾो अचो सही क़ाबिल एतिरा उस्ताद मसूद मल्ला ऐं तमामु पाण ख़ुदि बहितरीनु डायरेक्टर राइटर बहितरीनु अदाकार दोस्तो जीअं त हीअ असां फिल्म जे सेट ते मौजूदु आहियूं तेज़ाब तमामु बहितरीनु फिल्म ही स्टोरी लिखी आहे मुमताज़ ख़ासकर साहब जेको कैमरामैन बि आहे ऐं तव्हांजो दोस्त तव्हांजो डायरेक्टर सत्तार लाल तव्हां सां गॾु बीठो आहे तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं हिन फिल्म में तमामु सिंध जा वॾा वॾा नाला आहिनि ज़ोया कहिड़ा हाल थी कीअं हिकिड़ो डायलॉग मूंखे ॿुधायो तमामु केटियूं जेको राज राणीअ में मुमताज़ ख़ासि करे माणिक जो पीउ थियो हुयो ऐं मिटीअ जा माण्हूअ में चरियो थियो उन में बि पीउ राजा ठीकु छो थियल आहे छा मसइलो आहे अबो थियो आहे सो माशाल्लाह अचो सीन कयूं अचो हलो अचो जोगी साहिब अचो जोगी अचो अचो जोगी अचो अबास खाली कयो खाली कयो खाली क्यों अच्छा आउट थी अच्छा अब शहबाज घुराई हां जल्दी कर बाबा जल्दी कर टाइम करी छा हिकड़ो मिनट खबर आ मूंखे हिकड़ो मिनट पोती ठाए न हां पोती ठाए क्यों ठाए परेशान वजो फकीर रखो शरबी पयो आदल हथ पयो शरबी टई मूंखे ॾिसो भाई टई हिक ॿिए खे ॾिसो हाणे मूंखे ॾिसो टई हाणे आउट थी वञो परते खिल न सोया खिल न रियल थी वञो तार को खिलो त मस्करी आ तू खिले दी माण्हू मो पियो तुंहिंजे करे बाबा सीने भलिया रियल थी वञो तार को मस्करी त रियल थी वञो सीन कयो वरी हिक ॿिए खे ॾिसो हाणे हिक मूंखे ॾिसो हाणे वञो आस्ते खिल दी थी वञे यार वरी भी खिले खिलो तो मुस्कुराया था थोरो टाइम ॾाढो घटा टाइम असांखे न आहे माण्हू मोवा उनखे उहा केथे त माण्हू जे मथां ता मुस्कुराईंदो छा बाबा खिला चा खिलण जी उठाई था माण्हू मुंह पे अचे सतार हेलो फकीर हथ रखो करेक्ट कयो न मस्की के छॾो टाइम घट ॾिसो हिक ॿिए खे ॾिसो बस हाणे वञो हलिया हाणे खिल भरे ॾे हेलो अबा दादा भॼो शाम बि